नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त से तव्हांखे खिप्रो में ख़बर ॾींदा हलूं त सिंधी मीडिया पारां थियल सक़ाफ़ती काज जी मुनासिबत सां खिप्रो जे सीनियर जर्नलिस्ट पारां सजायल सक़ाफ़ती मेले में सिंध जी सक़ाफ़ती रांदि मल जा चोटी जा मुक़ाबला थी रहिया आहिनि। थियल मलाकड़े में पहिरें जोड़ में पहलवान कुर्बान उथीपोटो सोबारो, ॿिए जोड़ में अली दोस्त शर, टें जोड़ में जान मोहम्मद मंगिरो सोबारा लाला ग़ुलाम हुसैन पठान मलाकड़े में छायल रहिया। हिक मल में मुखालफ़त पहलवान खे दसे ॿाहुनि में अधु लख रुपया इनाम खया। सक़ाफ़ती मेले में पीपी खिप्रो सिटी जे सदर इम्तियाज़ हसन दर्स मेहमान ख़ास तौर शिरकत कई है। मल पहलवाननि खे इनाम ॾिना। इन मौके ते इम्तियाज़ हसन दर्स ॻाल्हाईंदे चयो त सिंध जी तारीख़ी सक़ाफ़त तहज़ीब तमदन अज़ीम तर आहे। अहिड़ा क़िस्म जा सक़ाफ़ती मेला लॻण सां सक़ाफ़ती रांदि मल खे हथी मिलंदी। इन मौके ते पेटे अलफ तालके खिप्रो जे अॻुवाण सईद अब्बास शाह पीर बख्श राजड़, मोहम्मद खान शफ़ी चानियो, समाजी अॻुवाण ॾाॾो बख्श अली दर्स, मलूक इंगोरजो, हयात समेजो, खलीफ़ो हाजी समेजो, आरबी कीरियो, ज़मीर मलिक, पीर बख्श हिंगोरजो ऐं ॿिया पिण मौजूदु हुआ। पीपी अॻुवाण इम्तियाज़ हसन दर्स मल पहलवाननि जी पहिरें जोड़ लाइ 5000 रुपया, ॿिए जोड़ लाइ 3000 रुपया, टें जोड़ लाइ 2-2000 रुपया इनाम ॾिना। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।